سورة طه. بسم الله الرحمن الرحيم. طه ما أنزلنا عليك القرآن لتشقى إلا تذكرة لمن يخشى تنزيلا ممن خلق الأرض والسماوات العلى الرحمن على العرش استوى له ما في السماوات وما في الأرض وما بينهما وما تحت الثرى وَإِن تَجْهَرْ بِالْقَوْلِ فَإِنَّهُ يَعْلَمُ السِّرَّ وَأَخْفَى اللَّهُ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ لَهُ الْأَسْمَاءُ الْحُسْنَى. अल्लाह बाजारे महरबान जे नाले सां शुरू। ताहा तो ते क़ुरान हिन लाइ न लाथोसूं त तूं ओखो थिए, पर जेको डिॼे तंहिंखे नसीहत ॾियण लाइ लाथोसूं उन्हीअ जे तरफ़ खां लहण वारो आहे जंहिं ज़मीन ऐं मथाउनि आसमाननि खे बणायो आहे। उहो बाझारो अर्श ते क़ाइम आहे, जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे ऐं जेकी ॿिन्ही जे विच में आहे ऐं जेकी ज़मीन जे तरे हेठां आहे सो उन जो आहे। ऐं जेकॾहिं तूं ॾाढियां ॻाल्हाईं त बेशक उहो ॻुझ ऐं पधरो ॼाणंदो आहे। अल्लाह उहो आहे जो उन खां सवाइ ॿियो को माबूद नाहे, उन जा चङा नाला आहिनि। وَهَلْ أَتَاكَ حَدِيثُ مُوسَى إِذْ رَأَى نَارًا فَقَالَ لِأَهْلِهِمْ كُثُوا إِنِّي آنَسْتُ نَارًا لَعَلِّي آتِيكُم مِّنْهَا بِقَبَسٍ أَوْ أَجِدُ عَلَى النَّارِ هُدًى. ऐं ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोखे मूसा जी ॻाल्हि न पहुती आहे छा? जॾहिं बाहि ॾिठाई तॾहिं पंहिंजे घर जे भातियुनि खे चयाई त तरसो जो मूं बाहि ॾिठी आहे, उम्मीद त मंझांउसि को अङर अव्हां वटि खणी अचां या बाहि ते को ॾस ॾियण वारो लहां। فَلَمَّا أَتَاهَا نُودِيَ يَا مُوسَى إِنِّي أَنَا رَبُّكَ فَاخْلَعْ نَعْلَيْكَ إِنَّكَ بِالْوَادِ الْمُقَدَّسِ طُوًى وَأَنَا اخْتَرْتُكَ فَاسْتَمِعْ لِمَا يُوحَى إِنَّنِي أَنَا اللَّهُ لَا إِلَٰهَ إِلَّا أَنَا فَاعْبُدْنِي وَأَقِمِ الصَّلَاةَ لِذِكْرِي إِنَّ السَّاعَةَ آتِيَةٌ أَكَادُ أُخْفِيهَا لِتُجْزَى كُلُّ نَفْسٍ بِمَا تَسْعَى فَلَا يَصُدَّنَّكَ عَنْهَا مَن لَّا يُؤْمِنُ بِهَا وَاتَّبَعَ هَوَاهُ فَتَرْدَى. पोइ जंहिं महिल बाहि वटि आयो तंहिं महिल उन खे सॾियो वियो त ऐ मूसा,
बेशक आऊं तुंहिंजो पालनहार आहियां, तंहिं करे पंहिंजी जुती परे लाहे, छो त तूं पाक मैदान तोआ में आहीं। ऐं मूं तोखे पसंदि कयो आहे, तंहिं करे जेकी वही कजे थो सो ॿुध। सच पचाऊं अल्लाह आहियां, मूंखां सवाइ ॿियो को माबूद नाहे, तंहिं करे मुंहिंजी इबादत कर ऐं मुंहिंजे यादि करण लाइ निमाज़ क़ाइम कर। बेशक क़यामत अचणी आहे, उन जे वक़्त जे अचण खे हिन करे ॻुझो करियां थो त सभु कंहिं जीअ खे संदसि कोशिश जो बदिलो ॾिजे। जेको उन खे न मञींदो आहे ऐं पंहिंजनि सदन जे पुठियां लॻो आहे, सो तोखे उन जे विसण खां मतां फेराए, न त हलाक थींदे। وَمَا تِلْكَ بِيَمِينِكَ يَا مُوسَى قَالَ هِيَ عَصَايَ أَتَوَكَّأُ عَلَيْهَا وَأَهُشُّ بِهَا عَلَى غَنَمِي وَلِيَ فِيهَا مَآرِبُ أُخْرَى قَالَ أَلْقِهَا يَا مُوسَى فَأَلْقَاهَا فَإِذَا هِيَ حَيَّةٌ تَسْعَى قَالَ خُذْهَا وَلَا تَخَفْ سَنُعِيدُهَا سِيرَتَهَا الْأُولَى وَاضْمُمْ يَدَكَ إِلَى جَنَاحِكَ تَخْرُجْ بَيْضَاءَ مِنْ غَيْرِ سُوءٍ آيَةً أُخْرَى لِنُرِيَكَ مِنْ آيَاتِنَا الْكُبْرَى اذْهَبْ إِلَى فِرْعَوْنَ إِنَّهُ طَغَى ऐं मूसा, इहा तुंहिंजे सॼे हथ में छा आहे? चयाईं त हीअ मुंहिंजी लठ आहे। मथुसि टेक ॾींदो आहियां ऐं हुन सां पंहिंजनि बकरियुनि ते वण जा पन छाणींदो आहियां ऐं मुंहिंजिसि मूं लाइ ॿिया बि फ़ाइदा आहिनि। अल्लाह फरमायो त ए मूसा, उहा उछले छॾ। पोइ उहा उछलियाईं त उहा उन महल डोड़ंदड़ वासींग नांग थी पई। अल्लाह फरमायो त उन खे वठ ऐं न ॾिज, उन खे संदसि पहिरीं शिकिल में मोटाईंदासूं। ऐं पंहिंजो हथ पंहिंजे बग़ल ते रख त बेअबो अछो थी निकिरे। इहा ॿी निशानी हिन लाइ आहे त तोखे पंहिंजनि वॾियुनि निशानियुनि मां ॾेखारियूं। फ़िरऔन ॾांहुं वञ, जो बेशक उहो नाफ़रमान थियो आहे। قَالَ رَبِّ اشْرَحْ لِي صَدْرِي وَيَسِّرْ لِي أَمْرِي وَاحْلُلْ عُقْدَةً مِّن لِّسَانِي يَفْقَهُوا قَوْلِي وَاجْعَل لِّي وَزِيرًا مِّنْ أَهْلِي هَارُونَ أَخِي اشْدُدْ بِهِ أَزْرِي وَأَشْرِكْهُ فِي أَمْرِي كَيْ نُسَبِّحَكَ كَثِيرًا وَنَذْكُرَكَ كَثِيرًا إِنَّكَ كُنتَ بِنَا بَصِيرًا। मूसा चयो त ऐं मुंहिंजा पालनहार, मूं लाइ मुंहिंजो सीनो खोल ऐं मुंहिंजो कमु मूं लाइ सवलो कर ऐं मुंहिंजी ज़बान जी हबक लाहे त उहे मुंहिंजी ॻाल्हि सम्झनि ऐं मुंहिंजे घर वारनि मंझां मूं लाइ को वज़ीर मुक़ररु कर, यानी मुंहिंजे भाउ हारून खे। उन सां मुंहिंजी सघ मुहकम कर ऐं मुंहिंजे कम में उन खे भाइवार कर त तुंहिंजी घणी पाकाई बयान करियूं ऐं तोखे घणो यादि करियूं। बेशक तूं असांजो हाल ॾिसंदड़ आहीं। قَالَ قَدْ أُوتِيتَ سُؤْلَكَ يَا مُوسَى
وَلَقَدْ مَنَنَّا عَلَيْكَ مَرَّةً أُخْرَى إِذْ أَوْحَيْنَا إِلَى أُمِّكَ مَا يُوحَى أَنِ اقْذِفِيهِ فِي التَّابُوتِ فَاقْذِفِيهِ فِي الْيَمِّ فَلْيُلْقِهِ الْيَمُّ بِالسَّاحِلِ يَأْخُذْهُ عَدُوٌّ لِّي وَعَدُوٌّ لَّهُ وَأَلْقَيْتُ عَلَيْكَ مَحَبَّةً مِّنِّي وَلِتُصْنَعَ عَلَى عَيْنِي إِذْ تَمْشِي أُخْتُكَ فَتَقُولُ هَلْ أَدُلُّكُمْ عَلَى مَن يَكْفُلُهُ فَرَجَعْنَاكَ إِلَى أُمِّكَ كَيْ تَقَرَّ عَيْنُهَا وَلَا تَحْزَنَ وَقَتَلْتَ نَفْسًا فَنَجَّيْنَاكَ مِنَ الْغَمِّ وَفَتَنَّاكَ فُتُونًا فَلَبِثْتَ سِنِينَ فِي أَهْلِ مَدْيَنَ ثُمَّ جِئْتَ عَلَى قَدَرٍ يَا مُوسَى وَاصْطَنَعْتُكَ لِنَفْسِي اذْهَبْ أَنْتَ وَأَخُوكَ بِآيَاتِي وَلَا تَنِيَا فِي ذِكْرِي اذْهَبَا إِلَى فِرْعَوْنَ إِنَّهُ طَغَى فَقُولَا لَهُ قَوْلًا لَّيِّنًا لَّعَلَّهُ يَتَذَكَّرُ أَوْ يَخْشَىٰ قَالَا رَبَّنَا إِنَّنَا نَخَافُ أَن يَفْرُطَ عَلَيْنَا أَوْ أَن يَطْغَىٰ قَالَ لَا تَخَافَا إِنَّنِي مَعَكُمَا أَسْمَعُ وَأَرَى अल्लाह चयो त ऐं मूसा बेशक तो लाइ तुंहिंजो सवाल क़बूल कयो वियो ऐं बेशक तो ते हिकु भेरो ॿियो बि अहसान कयोसूं जॾहिं तुंहिंजे माउ ॾांहुं उहो इल्हाम कयोसूं जो को इल्हाम करणो हो त उन नीगर खे संदूक में विझ पोइ उन खे दरिया में उछल त दरियाउ खेसि भर ॾांहुं उछलींदो ऐं मुंहिंजो वेरी ऐं संदसि वेरी खेसि वठंदो ऐं पाण वटां तो ते प्यार विधुमि ऐं घुरियमि त मुंहिंजी अखियुनि अॻियां पलिजी जॾहिं तुंहिंजी भेण घुमी थे तॾहिं चयाई थे त जेको इन खे संभाले तंहिंजो अव्हां खे ॾसु ॾियां पोइ तोखे तुंहिंजी माउ ॾांहुं मोटायोसूं त उन जा नैण ठरनि ऐं ग़मगीन न रहे ऐं हिकिड़ो माण्हू मारी पोइ तोखे ॾुख खां छॾायोसीं ऐं तोखे परखण तरह परखियोसूं पोइ मदियन वारनि में केतिरा ई वरिह रहीं वरी ऐं मूसा तूं तक़दीर इलाही मुआफ़िक़ आहीं ऐं ऐं मूसा तोखे ख़ुलासो पाण लाइ बणायमि तूं ऐं तुंहिंजो भाउ मुंहिंजनि निशानियुनि समेत फिरऔन ॾांहुं वञो ऐं मुंहिंजे यादि करण में ढराई न कजो फिरऔन ॾांहुं वञो जो उहो नाफ़रमान थियो आहे पोइ उन सां नरमीअ सां ॻाल्हाइजो त मन उहो सोच करे या डिॼे चयाऊं त ए असांजा पालणहार असीं डिॼूं था त मतां असां ते ॾाढ करे या ज़्यादती करे अल्लाह चयो त न डिॼो बेशक आऊं अव्हां सां गॾु आहियां ॿुधां थो ऐं ॾिसां थो
فَأْتِيَاهُ فَقُولَا إِنَّا رَسُولَا رَبِّكَ فَأَرْسِلْ مَعَنَا بَنِي إِسْرَائِيلَ وَلَا تُعَذِّبْهُمْ قَدْ جِئْنَاكَ بِآيَةٍ مِّن رَّبِّكَ وَالسَّلَامُ عَلَىٰ مَنِ اتَّبَعَ الْهُدَىٰ إِنَّا قَدْ أُوحِيَ إِلَيْنَا أَنَّ الْعَذَابَ عَلَىٰ مَن كَذَّبَ وَتَوَلَّىٰ पोइ वटुसि वञो ऐं चओ त असीं पंहिंजे पालणहार जा मोकिलियल आहियूं। पोइ बनी इसराइलनि खे असां सां हलण जी मोकल ॾे ऐं खेनि न ॾुखोए। बेशक तो वटि तुंहिंजे पालणहार जे तरफ़ खां निशानीअ सां आया आहियूं ऐं जेको सिधे रस्ते ते हले तंहिं ते सलामती आहे। बेशक असां ॾांहुं वही मोकिलियो वियो आहे त जेको अल्लाह जे हुकुमनि खे कूड़ भाए ऐं मुंहुं मोड़े तंहिं ते अज़ाब मुक़रर थियल आहे। قَالَ فَمَن رَّبُّكُمَا يَا مُوسَى قَالَ رَبُّنَا الَّذِي أَعْطَىٰ كُلَّ شَيْءٍ خَلْقَهُ ثُمَّ هَدَىٰ قَالَ فَمَا بَالُ الْقُرُونِ الْأُولَىٰ قَالَ عِلْمُهَا عِندَ رَبِّي فِي كِتَابٍ لَا يَضِلُّ رَبِّي وَلَا يَنسَى الَّذِي جَعَلَ لَكُمُ الْأَرْضَ مَهْدًا وَسَلَكَ لَكُمْ فِيهَا سُبُلًا وَأَنزَلَ مِنَ السَّمَاءِ مَاءً فَأَخْرَجْنَا بِهِ أَزْوَاجًا مِّن نَّبَاتٍ شَتَّىٰ كُلُوا وَارْعَوْا أَنْعَامَكُمْ إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَاتٍ لِأُولِي النُّهَىٰ مِنْهَا خَلَقْنَاكُمْ وَفِيهَا نُعِيدُكُمْ وَمِنْهَا نُخْرِجُكُمْ تَارَةً أُخْرَىٰ फ़िरऔन चयो त पोइ ऐ मूसा अव्हां जो पालणहार केरु आहे? मूसा चयो त असांजो पालणहार उहो आहे जंहिं हर शइ खे पाणू दाणे रुआनी बख़्शी वरी हिदायत कयाई। फ़िरऔन चयो त पहिरियुनि टोलियुनि जो कहिड़ो हाल आहे? मूसा चयो त उन जी ख़बर मुंहिंजे पालणहार वटि किताब में आहे। मुंहिंजो पालणहार न की भुलंदो आहे ऐं न की विसारींदो आहे। जंहिं अव्हां लाइ ज़मीन खे विछाणू बणायो ऐं तव्हां लाइ मंझि रस्ता जारी कया ऐं आसमान खां पाणी वसायो। पोइ उन सां हर जिन्स जा ओभड़ पाणू दाणा जमायासूं। चयोसूं त खाओ ऐं पंहिंजनि ढोरनि खे चारियो। बेशक उन में सम्झ वारनि लाइ निशानियूं आहिनि। मंझाउंसि अव्हां खे बणायोसूं ऐं मंझुसि अव्हां खे वराईंदासूं ऐं मंझुसि ॿियो भेरो अव्हां खे कढंदासूं। وَلَقَدْ أَرَيْنَاهُ آيَاتِنَا كُلَّهَا فَكَذَّبَ وَأَبَىٰ قَالَ أَجِئْتَنَا لِتُخْرِجَنَا مِنْ أَرْضِنَا بِسِحْرِكَ يَا مُوسَىٰ فَلَنَأْتِيَنَّكَ بِسِحْرٍ مِثْلِهِ فَاجْعَلْ بَيْنَنَا وَبَيْنَكَ مَوْعِدًا
فاجعل بيننا وبينك موعدا لا نخلفه نحن ولا أنت مكانا سوى ऐं बेशक उन फिरौन खे सभई निशानियूं ॾेखारियूंसूं पोइ कूड़ भायाई ऐं इनकार कयाई। फिरौन चयो त ए मूसा असां वटि हिन लाइ आयो आहीं छा त पंहिंजे जादूअ सां असांजे मुल्कनि मां असांखे लोधी। पोइ असां बि अहिड़ा ई जादू तो वटि ज़रूर आणींदासूं जहिड़ा तूं असांखे ॾेखारीं थो। तंहिं करे असांजे ऐं पंहिंजे विच में अहिड़ो अंजाम जो वक़्तु मुक़ररु कर जो उन खां न की तूं ऐं न की असीं उबतड़ थियूं ऐं उहो हिकु साफ़ पधर में हुजे। قال موعدكم يوم الزينة وأن يحشر الناس ضحى فتولى فرعون فجمع كيده ثم أتى قال لهم موسى ويلكم لا تفتروا على الله كذبا فيسحتكم بعذاب وقد خاب من افترى चयाईं त अव्हां जे अंजाम जो वक़्तु जशन जो ॾींहुं आहे ऐं माण्हू ॾींहुं चढ़े गॾु थियनि। पोइ फिरौन घर ॾांहुं मोटियो पोइ पंहिंजा फंद गॾु कयाईं वरी आयो। मूसा जादूगरनि खे चयो त अव्हां ते ख़राबी हुजे अल्लाह ते कूड़ो ठाहु न ठाहियो न त अव्हां खे कंहिं आफ़त सां खपाईंदो ऐं जंहिं ठाहु ठाहियो सो बेशक मुराद खे न पहुतो। فتنازعوا أمرهم بينهم وأسروا النجوى قالوا إن هذان لساحران يريدان أن يخرجاكم من أرضكم بسحرهما ويذهبا بطريقتكم المثلى فأجمعوا كيدكم ثم أتوا صفا وقد أفلح اليوم من استعلى पोइ पंहिंजे कम में पाण में गुफ़्तगू कयाऊं ऐं ॻुझियूं सलाहूं कयाऊं। चयाऊं त हे ॿई ज़रूर जादूगर आहिनि। पंहिंजे जादूअ सां अव्हां खे अव्हां जे मुल्क मां लोधण ऐं अव्हां जी बिल्कुलु चङे मज़हब खे विञाइण घुरंदा आहिनि। तंहिं करे पंहिंजा जादूअ जा सामान गॾु करियो वरी सफ़ूं ॿधी अचो ऐं जेको अॼु ॾाढो थियो सो बेशक छुटो। قالوا يا موسى إما أن تلقي وإما أن نكون أول من ألقى قال بل ألقوا فإذا حبالهم وعصيهم يخيل إليه من سحرهم أنها تسعى فأوجس في نفسه خيفة موسى قلنا لا تخف إنك أنت الأعلى وألق ما في يمينك تلقف ما صنعوا إنما صنعوا كيد ساحر ولا يفلح
الساحر حيث أتى فألقي السحرة سجدا قالوا آمنا برب هارون وموسى चयाऊं त ए मूसा तूं उछलींदे या पहिरीं असीं पंहिंजो जादू उछलियूं। मूसा चयो त भले अमीं उछलियो। पोइ ओचितो ई संदन रसा ऐं संदन लठूं जादूअ खां मूसा जे ख़्याल में आयो त ॼणक उहे डोड़नि थियूं। पोइ मूसा पंहिंजे दिल में डिॼ भायो, चयोसूं त न डिॼ, छो त तूं ई ग़ालिब आहीं ऐं जेकी तुंहिंजे सॼे हथ में आहे सो उछल त जेकी बणायाऊं सो ॻेहे वञे। जेकी बणायाऊं सो जादूगर जे फ़रेब खां सवाइ नाहे ऐं जादूगर जिते वेंदो उते न छुटंदो। पोइ सभु जादूगर सजदो कंदड़ थी किरी पिया। चयाऊं त मूसा ऐं हारून जे पालणहार ते ईमान आंदोसूं। قال آمنتم له قبل أن آذن لكم إنه لكبيركم الذي علمكم السحر فلأقطعن أيديكم وأرجلكم من خلاف ولأصلبنكم في جذوع النخل ولتعلمن أينا أشد عذابا وأبقى फिरौन चयो त अव्हां मुंहिंजे मोकल ॾियण खां अॻु उन ते छो ईमान आंदो? बेशक उहो अव्हां जो ज़रूर वॾो यानी उस्ताद आहे जंहिं अव्हां खे जादू सेखारियो आहे। तंहिं करे अव्हां जा हथ ऐं अव्हां जा पेर उबता सुबता ज़रूर वढींदुसि ऐं अव्हां खे खजुनि जे थुड़नि में ज़रूर सूर्य चाढ़ींदुसि ऐं ज़रूर ॼाणंदो त असां मां कंहिंजो अज़ाब बिल्कुलु सख़्त ऐं बिल्कुलु हमेशा रहण वारो आहे। قالوا لن نؤثرك على ما جاءنا من البينات والذي فطرنا فاقض ما أنت قاض إنما تقضي هذه الحياة الدنيا إنا آمنا بربنا ليغفر لنا خطايانا وما أكرهتنا عليه من السحر والله خير وأبقى إنه من يأت ربه مجرما فإن له جهنم لا يموت فيها ولا يحيا ومن يأته مؤمنا قد عمل الصالحات فأولئك لهم الدرجات العلى جنات عدن تجري من تحتها الأنهار خالدين فيها وذلك جزاء من تزكى चयाऊं त चिटनि दलीलनि मां जेकी असां वटि आया तिन ते ऐं जंहिं असां खे पैदा कयो तंहिं ते तोखे कॾहिं ज़्यादती न ॾींदासूं। तंहिं करे जेकी तूं करण वारो आहीं सो कर, तूं रुगो दुनिया जी हयातीअ में कंदे।
बेशक असां पंहिंजे पालणहार ते हिन लाइ ईमान आंदो आहे त असां जूं ख़ताऊं ऐं जंहिं जादू करण ते तो असांखे ज़ोर कयो सो असांखे बख़्शे ऐं अल्लाह भलो ऐं सदाईं रहण वारो आहे। सच आहे त जेको मुंहिंजे पालणहार वटि ॾुहारी थी ईंदो तंहिं लाइ बेशक दोज़ख आहे, उहो मंझि न की मरंदो ऐं न की जीअंदो। ऐं जेकी मोमिन थी वटि चङा कम करे ईंदा से उहे आहिनि जिन लाइ वॾा मर्तबा आहिनि। सदाईं रहण जा बाग़ जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि मंझि सदाईं रहण वारा आहिनि ऐं जेको पाक थियो तंहिंजो इहो बदिलो आहे। وَلَقَدْ أَوْحَيْنَا إِلَى مُوسَىٰ أَنْ أَسْرِ بِعِبَادِي فَاضْرِبْ لَهُمْ طَرِيقًا فِي الْبَحْرِ يَبَسًا لَّا تَخَافُ دَرَكًا وَلَا تَخْشَىٰ فَأَتْبَعَهُمْ فِرْعَوْنُ بِجُنُودِهِ فَغَشِيَهُم مِّنَ الْيَمِّ مَا غَشِيَهُمْ وَأَضَلَّ فِرْعَوْنُ قَوْمَهُ وَمَا هَدَىٰ ऐं बेशक मूसा ॾांहुं वही कयोसूं त रातो रात मुंहिंजे ॿाननि समेत निकर, पोइ समुंड में उन्हनि लाइ सुकी वाट बणाए, वेरियुनि खां पकड़जण जो भउ न कर ऐं न की ॿुॾण खां डिॼ। पोइ फिरौन पंहिंजे लश्कर समेत संदन पोइ तां पियो, पोइ समुंड मां पाणीअ जो उहो कुन खेन वरी वियो जेको खेन वरणो हो। ऐं फिरौन पंहिंजी क़ौम खे गुमराह कयो ऐं सिधे रस्ते ते न लाथो। يَا بَنِي إِسْرَائِيلَ قَدْ أَنجَيْنَاكُم مِّنْ عَدُوِّكُمْ وَوَاعَدْنَاكُمْ جَانِبَ الطُّورِ الْأَيْمَنَ وَنَزَّلْنَا عَلَيْكُمُ الْمَنَّ وَالسَّلْوَىٰ كُلُوا مِن طَيِّبَاتِ مَا رَزَقْنَاكُمْ وَلَا تَطْغَوْا فِيهِ فَيَحِلَّ عَلَيْكُمْ غَضَبِي وَمَن يَحْلِلْ عَلَيْهِ غَضَبِي فَقَدْ هَوَىٰ وَإِنِّي لَغَفَّارٌ لِّمَن تَابَ وَآمَنَ وَعَمِلَ صَالِحًا ثُمَّ اهْتَدَىٰ ऐ बनी इसराईलो, बेशक अव्हां खे अव्हां जे वेरीअ खां बचायोसूं ऐं तूर जबल जे सॼे पासे खां अव्हां खे तौरेत ॾियण जो अंजाम कयोसूं ऐं मन ऐं सलवा अव्हां ते लाथासूं ऐं चयोसूं त सुठियुनि शयुनि मां जेका अव्हां जी रोज़ी कईसूं सा खाओ ऐं मुंहिंजिस नाफ़रमानी न करियो, न त अव्हां ते मुंहिंजो ॾमर नाज़िल थींदो ऐं जंहिं ते मुंहिंजो ॾमर नाज़िल थियो सो बेशक उजड़ियो। ऐं जंहिं तौबा कई ऐं ईमान आंदो ऐं चङा कम कया वरी सिधो रस्तो लधाई तंहिंखे बेशक आऊं बख़्शींदड़ आहियां। وَمَا أَعْجَلَكَ عَن قَوْمِكَ يَا مُوسَىٰ قَالَ هُمْ أُولَاءِ عَلَىٰ أَثَرِي وَعَجِلْتُ إِلَيْكَ رَبِّ لِتَرْضَىٰ قَالَ فَإِنَّا قَدْ فَتَنَّا قَوْمَكَ مِن بَعْدِكَ وَأَضَلَّهُمُ السَّامِرِيُّ
فرجع موسى إلى قومه غضبان أسفا قال يا قوم ألم يعدكم ربكم وعدا حسنا أفطال عليكم العهد أم أردتم أن يحل عليكم غضب من ربكم فأخلفتم موعدي ऐं मूसा कंहिं तोखे पंहिंजी क़ौम खां अॻु अचण जी तकड़ कराई चयाईं त उहे मुंहिंजे पोइ तां आहिनि ऐं मुंहिंजा पालणहार तो ॾांहुं हिन लाइ तकड़ कयुमि त राज़ी थिए अल्लाह चयो त असां तुंहिंजे पोयां तुंहिंजी क़ौम खे परखियो ऐं खेनि सामरीअ गुमराह कयो पोइ मूसा पंहिंजी क़ौम ॾांहुं कावड़ जी अरमान में मोटियो चयाईं त मुंहिंजी क़ौम अव्हां जे पालणहार तव्हां खे चङो अंजाम न ॾिनो हो छा पोइ अव्हां ते मुदो डिघो थी पियो छा या पंहिंजे पालणहार जो ॾमर पाण ते नाज़ुल थियणु घुरियव तंहिं करे मुंहिंजे अंजाम जी उबतड़ाई कयव قالوا ما أخلفنا موعدك بملكنا ولكننا حملنا أوزارا من زينة القوم فقذفناها فكذلك ألقى السامري فأخرج لهم عجلا جسدا له خوار فقالوا هذا إلهكم وإله موسى فنسي أفلا يرون ألا يرجع إليهم قولا ولا يملك لهم ضرا ولا نفعا चयाऊं त पंहिंजे वस खां तुंहिंजे अंजाम जी बरख़िलाफ़ी न कईसूं पर फिरऔन जी क़ौम जे ज़ेवरनि मां बार खणाया वियासूं पोइ उहे बाहि में विधासूं पोइ अहिड़ी तरह सामिरीअ विधा पोइ उन्हनि लाइ गाबे जो बोतो कढियाई जंहिंखे रंभ हुई पोइ चयाऊं त हीउ अव्हां जो माबूद ऐं मूसा जो माबूद आहे ऐं मूसा भुलिजी वियो नथे ॾिठाऊं छा त उहो उन्हनि खे वरंदी वराए नथो ॾे ऐं खेनि न की ॾुख ऐं न की सुख ॾेई सघे थो وَلَقَدْ قَالَ لَهُمْ هَارُونُ مِنْ قَبْلُ يَا قَوْمِ إِنَّمَا فُتِنْتُمْ بِهِ وَإِنَّ رَبَّكُمُ الرَّحْمَنُ فَاتَّبِعُونِي وَأَطِيعُوا أَمْرِي قالوا لن نبرح عليه عاكفين حتى يرجع إلينا موسى ऐं बेशक हारून पहिरियों ई खेनि चयो हो त मुंहिंजी क़ौम अमीं उन गाबे सां परखिया विया आहियो ऐं बेशक अव्हां जो पालणहार बाझारो अल्लाह आहे तंहिं करे मुंहिंजी ताबेदारी करियो ऐं मुंहिंजो हुकुम मञियो चयाऊं त असीं एसीं खेसि पूॼींदड़ रहंदासूं जेसीं मूसा असां ॾांहुं मोटी قال يا هارون ما منعك إذ رأيتهم ضلوا ألا تتبعني أفعصيت أمري قال يا ابن أم لا تأخذ
تأخذ بلحيتي ولا برأسي إني خشيت أن تقول فرقت بين بني إسرائيل ولم ترقب قولي قال فما خطبك يا سامري قال بصرت بما لم يبصروا به فقبضت قبضة من أثر الرسول فنبذتها وكذلك سولت لي نفسي मूसा अची चयो त हारून तोखे कंहिं झलियो जॾहिं खेनि गुमराह थींदो ॾिठई त मुंहिंजे पुठियां न लॻी मुंहिंजे हुकुम जी नाफ़रमानी कई छा? हारून चयो त अदा न की मूंखे ॾाढ़ीअ खां वठ ऐं न की मुंहिंजे मथे खां ऐं हिन ॻाल्हि खां ॾिनुसि त मतां चवीं त याकूब जे औलाद जे विच में जुदाई विधई ऐं मुंहिंजे चवण जो इंतज़ार न कयई। मूसा चयो त सामिरी तुंहिंजो छा हाल आहे? चयाईं त उहा शइ ॾिठुमि जा माण्हुनि न ॾिठी। पोइ उन मोकिलियल जे पेरनि जी मिटीअ जी हिकु मुठ भरियुमि, पोइ उहा गाबे जे बूते में विधुमि ऐं अहिड़ी तरह मुंहिंजे नफ़्स उहो मूं लाइ सींगारियो। قال فاذهب فإن لك في الحياة أن تقول لا مساس وإن لك موعدا لن تخلفه وانظر إلى إلهك الذي ظلت عليه عاكفا لنحرقنه ثم لننسفنه في اليم نسفا إنما إلهكم الله الذي لا إله إلا هو وسع كل شيء علما मूसा चयो त वञ, बेशक तोखे हयाती में हीअ सज़ा आहे त चवंदो रहंदे त न छो ऐं तो लाइ बेशक ॿियो बि अंजाम आहे जंहिंजी तोसां उबतड़ाई न कबी ऐं पंहिंजे माबूद ॾांहुं निहार जंहिं ते तूं मुजावर थी वेठो हुएं त उनखे साड़ींदासूं, वरी उन जी केरीअ खे दरिया में खिंडाइण वांगुरु खिंडाईंदासीं। अव्हां जो माबूद अल्लाह आहे, उन्हीअ खां सवाइ को इबादत जो लाइक़ कोन्हे, सभु का शइ संस इल्म में समाई आहे। كذلك نقص عليك من أنباء ما قد سبق وقد آتيناك من لدنا ذكرا من أعرض عنه فإنه يحمل يوم القيامة وزرا خالدين فيه وساء لهم يوم القيامة حملا يوم ينفخ في الصور ونحشر المجرمين يومئذ زرقا يتخافتون بينهم إن لبثتم إلا عشرا نحن أعلم بما يقولون إذ يقول أمثلهم طريقة إن لبثتم إلا يوما ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
अहिड़ी तरह जेकी गुज़री विया तिन जी ख़बरनि मां तो ते बयान करियूं था ऐं पाण वटां तोखे नसीहत यानी क़ुर ॾिनोसूं। जेको खांउसि मुंहुं मोड़ींदो सो क़यामत जे ॾींहुं गुनाहनि जो बार खणंदो। मुंहिंजो सदाई रहण वारा आहिनि ऐं क़यामत जे ॾींहुं उन्हनि खे बार खणणु बुछड़ो आहे। जंहिं ॾींहुं सूर में फूकियो वेंदो ऐं उन ॾींहुं ॾुहारियुनि खे झरो करे उथारींदासूं, तंहिं ॾींहुं पाण में सुसपुस कंदा तव्हीं दुनिया में रुगो ॾहाको ॾींहुं रहियो। जेकी चवंदा सो असीं चङो ॼाणंदड़ आहियूं, उन महल मंझाउनि पूरे रस्ते वारो चवंदो त हिकु ॾींहं खां सवाइ न रहिया आहियो। وَيَسْأَلُونَكَ عَنِ الْجِبَالِ فَقُلْ يَنسِفُهَا رَبِّي نَسْفًا فَيَذَرُهَا قَاعًا صَفْصَفًا لا ترى فيها عوجا ولا أمتا يومئذ يتبعون الداعي لا عوج له وخشعت الأصوات للرحمن فلا تسمع إلا همسا يومئذ لا تنفع الشفاعة إلا من أذن له الرحمن ورضي له قولا يعلم ما بين أيديهم وما خلفهم ولا يحيطون به علما وعنت الوجوه للحي القيوم وقد خاب من حمل ظلما ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबलनि बाबति तोखां पुछनि था, चओ त मुंहिंजो पालणहार उन्हनि खे उॾाए खंडाईंदो, पोइ उन हंध खे साफ़ पट करे छॾींदो। मुंहिंजो न की हेठां ई ऐं न की मथां ई ॾिसंदे। उन ॾींहुं सॾींदड़ जे पोइतां लॻंदा जंहिंखे का ॾिंगाई न हूंदी ऐं सभु आवाज़ अल्लाह लाइ झका थींदा, पोइ भुणक खां सवाइ कुझु न ॿुधंदे। जंहिंखे अल्लाह मोकल ॾिनी ऐं उन जे चवण खां राज़ी थियो, तंहिंखां सवाइ उन ॾींहुं का सिफारिश फ़ाइदो न ॾींदी। जेकी संदुनि अॻियां ऐं जेकी संदुनि पोइतां आहे सो अल्लाह ॼाणंदो आहे ऐं माण्हू खेसि इल्म करे न वेड़ींदा। ऐं सभु मुंहं सदाई जीअरे बीह कढींदड़ लाइ आजिज़ी कंदड़ आहिनि ऐं जंहिं ज़ुल्म जो बार खंयो सो बेशक थिए वारो थियो। وَمَن يَعْمَلْ مِنَ الصَّالِحَاتِ وَهُوَ مُؤْمِنٌ فَلَا يَخَافُ ظُلْمًا وَلَا هَضْمًا وَكَذَلِكَ أَنزَلْنَاهُ قُرْآنًا عَرَبِيًّا وَصَرَّفْنَا فِيهِ مِنَ الْوَعِيدِ لَعَلَّهُمْ يَتَّقُونَ أَوْ يُحْدِثُ لَهُمْ ذِكْرًا فَتَعَالَى اللَّهُ الْمَلِكُ الْحَقُّ وَلَا تَعْجَلْ بِالْقُرْآنِ مِنْ قَبْلِ أَنْ يُقْضَى إِلَيْكَ وَحْيُهُ وَقُلْ رَبِّ زِدْنِي عِلْمًا ऐं जेकी चङा कम कंदो ऐं हो मोमिन बि हूंदो सो न की ज़ुल्म खां ऐं न की नुक़सान खां डिॼंदो। ऐं अहिड़ी तरह इहो अरबी क़ुर लाथोसूं ऐं मुंहिंजे अज़ाब जो अंजाम तरह तरह बयान कयोसूं
त मन उहे डिॼनि या उहो उन्हनि लाइ का नसीहत पैदा करे। पोइ अल्लाह सचो बादशाह मथां आहे ऐं क़ुरान जे पढ़ण में उन खां अॻु जो तो ॾांहुं इन जो लहण पूरो कजे तकड़ न कर ऐं चओ त मुंहिंजा पालणहार मुंहिंजो इल्मु वधाए। وَلَقَدْ عَهِدْنَا إِلَى آدَمَ مِنْ قَبْلُ فَنَسِيَ وَلَمْ نَجِدْ لَهُ عَزْمًا وَإِذْ قُلْنَا لِلْمَلَائِكَةِ اسْجُدُوا لِآدَمَ فَسَجَدُوا إِلَّا إِبْلِيسَ أَبَى فَقُلْنَا يَا آدَمُ إِنَّ هَذَا عَدُوٌّ لَكَ وَلِزَوْجِكَ فَلَا يُخْرِجَنَّكُمَا مِنَ الْجَنَّةِ فَتَشْقَى إِنَّ لَكَ أَلَّا تَجُوعَ فِيهَا وَلَا تَعْرَى وَأَنَّكَ لَا تَظْمَأُ فِيهَا وَلَا تَضْحَى فَوَسْوَسَ إِلَيْهِ الشَّيْطَانُ قَالَ يَا آدَمُ هَلْ أَدُلُّكَ عَلَى شَجَرَةِ الْخُلْدِ وَمُلْكٍ لَا يَبْلَى فَأَكَلَا مِنْهَا فَبَدَتْ لَهُمَا سَوْآتُهُمَا وَطَفِقَا يَخْصِفَانِ عَلَيْهِمَا مِنْ وَرَقِ الْجَنَّةِ وَعَصَى آدَمُ رَبَّهُ فَغَوَى ثُمَّ اجْتَبَاهُ رَبُّهُ فَتَابَ عَلَيْهِ وَهَدَى قَالَ اهْبِطَا مِنْهَا جَمِيعًا بَعْضُكُمْ لِبَعْضٍ عَدُوٌّ فَإِمَّا يَأْتِيَنَّكُمْ مِنِّي هُدًى فَمَنِ اتَّبَعَ هُدَايَ فَلَا يَضِلُّ وَلَا يَشْقَى ऐं बेशक आदम खे अॻु हुकुम कयो होसूं पोइ विसारियाईं ऐं संदसि का पकी नियत न लधीसूं। ऐं यादि कर जॾहिं मलाइकनि खे चयोसूं त आदम खे सजदो करियो, पोइ इब्लीस खां सवाइ सभिनी सजदो कयो, उन इनकार कयो। पोइ चयोसूं त आदम हीउ तुंहिंजो ऐं तुंहिंजी ज़ाल जो वेरी आहे, मतां अव्हां खे बेइज़्ज़त मां कढे त ॾुखिया थियो। बेशक तो लाइ ही आहे त मंझसि न की बुख लॻंदे ऐं न की उघाड़ो थींदे ऐं तूं मंझसि न की उञूं थींदे ऐं न की उस लॻंदे। पोइ खेसि शैतान दोखो ॾिनो, चयाईं त आदम सदाईं रहण जे वण जो ऐं सदाईं रहण वारी बादशाहीअ जो तोखे ॾसु ॾियां। पोइ मंझांउसि ॿिन्ही खाधो, तंहिं करे उन्हनि खे संदन ओघड़ पधरी थी ऐं बेहिश्त जे वण जा पन पाण ते वेहण लॻा ऐं आदम पंहिंजे पालणहार खां नाफ़रमान थियो, तंहिं करे भुलो। वरी संदसि पालणहार खेसि सॻोड़ो कयो, पोइ मथुसि बाज सां मोटियो ऐं खेसि सिधे रस्ते लाताईं। चयाईं त मंझांउसि ॿई गॾु लही वञो, अव्हां मां के किन जा वेरी थींदा। पोइ जॾहिं अव्हां वटि मुंहिंजी हिदायत अचे, तॾहिं जंहिं मुंहिंजे हिदायत जी ताबेदारी कई सो गुमराह न थींदो ऐं न की ॾुखियो थींदो। وَمَنْ أَعْرَضَ عَنْ ذِكْرِي فَإِنَّ لَهُ مَعِيشَةً ضَنكًا وَنَحْشُرُهُ يَوْمَ الْقِيَامَةِ أَعْمَى
قال رب لم حشرتني أعمى وقد كنت بصيرا قال كذلك أتتك آياتنا فنسيتها وكذلك اليوم تنسى وكذلك نجزي من أسرف ولم يؤمن بآيات ربه ولعذاب الآخرة أشد وأبقى ऐं जेकी मुंहिंजी यादगिरी करण खां मुंहुं मोड़ींदो तंहिं लाइ बेशक हयाती अहिंजी थींदी ऐं क़यामत जे ॾींहुं खेसि अंधो करे उथारींदासूं चवंदो ऐं मुंहिंजा पालणहार मूंखे अंधो करे छो उथारी ऐं बेशक अॻे सॼो हुअसि अल्लाह चवंदो त ईअं आहे तो वटि असां जूं आयतूं आयूं पोइ खेनि विसारियई ऐं अहिड़ी तरह अॼु विसारबे ऐं अहिड़ी तरह उन्हीअ खे सज़ा ॾींदासूं जेको हद खां लंघियो ऐं पंहिंजे पालणहार जी निशानियुनि खे न मञाई ऐं आख़िरत जो अज़ाब ॾाढो सख़्तु ऐं सदाईं रहंदड़ आहे أفلم يهد لهم كم أهلكنا قبلهم من القرون يمشون في مساكنهم إن في ذلك لآيات لأولي النهى हिन ॻाल्हि खे सिधो रस्तो न ॾेखारियो छा त खाउन अॻु केतिराई जग नाश कयासूं जिन जी जायुनि में घुमंदा आहिनि बेशक उन में ध्यान वारनि लाइ निशानियूं आहिनि ولولا كلمة سبقت من ربك لكان لزاما وأجل مسمى فاصبر على ما يقولون وسبح بحمد ربك قبل طلوع الشمس وقبل غروبها ومن آناء الليل فسبح وأطراف النهار لعلك ترضى ऐं ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तुंहिंजे पालणहार जो हुकुम आगाटो न थिए हा ऐं पिण मुदत मुक़रर थियल न हुजे हा त ज़रूर अज़ाब लाज़िम थिए हा पोइ जेकी चवंदा आहिनि तंहिं ते सब्र कर ऐं सिज उभरण खां अॻु ऐं उन जे लहण खां अॻु पंहिंजे पालणहार जी पाकाई साराह सां गॾु बयानु कर ऐं राति जे पहिरियनि घड़ियुनि में ऐं कुझु घड़ियूं ॾींहं जूं पाकाई बयानु कर त मन तूं राज़ी थिए ولا تمدن عينيك إلى ما متعنا به أزواجا منهم زهرة الحياة الدنيا لنفتنهم فيه ورزق ربك خير وأبقى وأمر أهلك بالصلاة واصطبر عليها لا نسألك رزقا نحن نرزقك والعاقبة للتقوى وقالوا لولا يأتينا بآية من ربه أولم تأتهم بينة ما في الصحف الأولى ولو أنا أهلكناهم بعذاب من قبله لقالوا ربنا لولا أرسلت إلينا رسولا فنتبع
نتبع آياتك من قبل أن نذل ونخزى قل كل متربص فتربصوا فستعلمون من أصحاب الصراط السوي ومن اهتدى ऐं ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं पंहिंजनि अखियुनि खे उन्हनि ॾांहुं न खोल जंहिंसां मंझाउनि काफ़रनि जी टोलियुनि खे दुनिया जी हयातीअ जे सींगार सां हिन लाइ आसूदो कयोसूं त मुंहिंज खेनि परखियूं ऐं तुंहिंजे पालणहार जो रिज़्क़ भलो ऐं सदाईं रहण वारो आहे ऐं पंहिंजे घर वारनि खे निमाज़ जो हुकुम कर ऐं मथुस सब्र कर यानी क़ाइम रह तोखां रिज़्क़ न घुरंदा आहियूं असीं तोखे रिज़्क़ ॾींदा आहियूं ऐं चङी आक़िबत परहेज़गारनि लाइ आहे ऐं चवनि था त असां वटि पंहिंजे पालणहार जी का निशानी छो न आणींदो आहे जेकी पहिरियुनि सहीफ़नि में आहे तंहिंजी निशानी वटुनि न आई आहे छा ऐं जेकॾहिं असीं खेनि हिन पैगंबर मोकिलण खां अॻु अज़ाब सां नास करियूं हा त ज़रूर चवनि हा त ऐं असांजा पालणहार असां ॾांहुं पैगंबर छो न मोकिली त पंहिंजे ज़लील थियण ऐं ख़्वार हुजण खां अॻु तुंहिंजी आयतुनि जी ताबेदारी करियूं हा ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त सभु को मुंतज़िर आहे पोइ अहीं बि मुंतज़िर रहो पोइ सिघो ई ॼाणंदो त सिधी वाट वारा केर आहिनि ऐं हिदायत वारो केरु थियो